हिन चेटीचंड ते बॉलीवुड में कुछ त वॾो थियण वारो आहे। कुछ अहिड़ो थियण वारो आहे जेको अॼु ताईं कॾहिं बि न थियो आहे। हिन चेटीचंड ते हिकु सिंधी एक्टर एतिरो वॾो रिकॉर्ड ठाहिण वारो आहे जेको सभिनी बॉलीवुड एक्टर्स खे पुठियां करे छॾींदो। इहो सिंधी एक्टर आहे रणवीर सिंह भावनानी, जंहिंजी धुरंधर 2 फिल्म सॼे दुनिया में धमाको करे छॾियो आहे। हीअ फिल्म बॉक्स ऑफिस कलेक्शन में हिकु नओं रिकॉर्ड ठाहिण वारी आहे। रिपोर्ट्स मुताबिक़ धुरंधर 2 डे 1 जी कलेक्शन 108 करोड़ थी चुकी आहे। मतिलबु त धुरंधर 2 हाणे ताईं ठहियल सभिनी फिल्मुनि जा रिकॉर्ड टोरे चुकी आहे ऐं रणवीर सिंह भावनानी थी वियो आहे बॉलीवुड जो नंबर 1 सुपरस्टार। कि अब हिंदी सिनेमा को उसका नया बादशाह मिल गया है। डाडो सुठो। त सभई सिंधी असांजे हिन सिंधी एक्टर जे धुरंधर कामयाबीअ जे लाइ कमेंट कंदा। जय झूलेलाल।